अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सुभाणे जुमे जे ॾींहुं सिंध में बरसाति जो हिकु नओं सिलसिलो अची रहियो आहे, जंहिंमें सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि में कराची ऐं कराची जे उत्तर तरफ़ ध्रुजी जे इलाइक़नि में काफ़ी ज़्यादा बरसाति जो इम्कानु आहे। बाक़ी उन खां पोइ अॻिते जीअं सिस्टम वेंदो लाड़ तरफ़, लाड़ जे ॾखण सिंध वारनि इलाइक़नि तरफ़, त उन तरफ़ उहो कमज़ोर थींदो वेंदो ऐं उत्तर सिंध में पिणु सिस्टम ज़रूरु हूंदो, पर उहो एतिरो घणो ताक़तवर न हूंदो। बरसाति वसंदी पर मुनासिबु बरसाति हूंदी ऐं घणे ख़तरे जी ॻाल्हि कान्हे। हवाऊं ज़रूरु हूंदियूं पर तमामु तेज़ बरसाति जो इम्कानु न आहे। जॾहिं त ॻड़े वसण जा इम्कान मौजूदु आहिनि। सुभाणे शहदाद कोट, शिकारपुर, जेकाबाद ऐं कशमोर वारनि इलाइक़नि में, मेहड़, दादू, नवाबशाह, नौशहर फिरोज़ ऐं शहदादपुर, हैदराबाद, मीरपुर ख़ासि ऐं ठटे सां गॾु ॾखण सिंध वारा इलाइक़ा, थरपारकर वग़ैरह में बरसाति वसण जा इम्कान आहिनि। बरसाति सां गॾु खिवण जा घणा चांस आहिनि, जेके ॾखण सिंध में ऐं उत्तर ओलह सिंध में मौजूदु रहंदा ऐं खिवण खां बचाव जे लाइ इंतज़ाम करणु घुरिजनि। जॾहिं बरसाति शुरू थिए त खिवण खां बचण जे लाइ कंहिं शेल्टर में, कंहिं घर में या महफ़ूज़ जाइ ते पनाह वठणु घुरिजे, छाकाणि त खिवण किरण जा इम्कान मौजूदु आहिनि। बरसाति जो मिक़दारु तमामु घणो न हूंदो उत्तर सिंध में ऐं विचोली सिंध में, जॾहिं त हैदराबाद खां हेठि वारनि इलाइक़नि में, कराची तरफ़ नूरियाबाद, झमपीर, दुरेजी, कराची ऐं सिजावल वारनि इलाइक़नि में बरसाति जो मिक़दारु कुझु वधीक हूंदो, जेको 70 मिलीमीटर ताईं थी सघे थो। 70 मिलीमीटर खां मथे वञणु न घुरिजे। असांजे अंदाज़े मूजिबि कराचीअ ऐं उन जे पसगिरदाईअ में बरसाति 50 खां 70 मिलीमीटर जो इम्कानु आहे। उन खां घटि ई रहंदी, वधीक न रहंदी। कराचीअ में मरकज़ी इलाइक़नि में पाणीअ जो गॾु थियण जो मसइलो पैदा थी सघे थो, छाकाणि त थोरे वक़्त दौरान वधीक बरसाति जॾहिं बि वसंदी आहे त कराची जा इलाइक़ा पाणीअ हेठि अची वेंदा आहिनि। जुमे जे ॾींहुं सुबुह जो 11 वॻे धारे कराचीअ में ताक़तवर बादल पहुचणु शुरू थी वेंदा, जॾहिं त कराचीअ जे उत्तर तरफ़ वारनि इलाइक़नि में वधीक ताक़तवर बादल हूंदा। उन्हनि इलाइक़नि में दुरेजी, उथल ऐं सोनमियानी वग़ैरह वारा इलाइक़ा आहिनि। जॾहिं त जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो त उन सां गॾोगॾु तक़रीबन 1 बजे ताईं बरसाति जो सिस्टम कराचीअ जे इलाइक़नि में फैलिजी वेंदो ऐं कुझु वधीक तेज़ बरसाति शुरू थी वेंदी। सुबुह जो 9 वॻे खां पोइ बरसाति जो सिलसिलो बादलनि जी सूरत में ऐं हल्की बरसाति जे सूरत में उत्तर सिंध तरफ़ बि शुरू थी वेंदो ऐं भान, वाई पांदी, दादू, सीता, मेहड़, नसीराबाद, लाड़काणो, रतोदेरो ऐं शहदाद कोट, कंबर, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में जेकाबाद, ठुल जा इलाइक़ा, उन्हनि में 11 बजे ताईं बरसाति जी दाख़िला मुमकिन आहे। जॾहिं त उन खां अॻिते वारनि इलाइक़नि में तक़रीबन 12 वॻे सखर, पनवाकल, मीरपुर माथेलो, शिकारपुर, संजरपुर, उबाड़ो, चूंडको ऐं ख़ैरपुर वारनि इलाइक़नि में नौशहर फिरोज़, बिरिया, दौड़, नवाबशाह वारनि इलाइक़नि ताईं बरसाति पहुचंदी। मिक़दार जे लिहाज़ सां बरसाति जो ज़ोर वधीक खीरथर, जबल, ओलह सिंध वारनि इलाइक़नि ऐं कराची तरफ़ रहंदो ऐं ओभर सिंध तरफ़ बरसाति जो ज़ोर एतिरो न हूंदो, जॾहिं त थरपारकर में पिणु बरसाति जो ज़ोर घटि ई रहंदो ऐं बरसाति सां गॾु खिवण जो जेको ख़तरो आहे उहो मौजूदु रहंदो। हवाऊं ज़रूरु हूंदियूं ऐं हवाउनि खां बचण लाइ, नुक़साननि खां बचण लाइ सोलर पैनल्स ऐं ॿिया ज़रूरी सामान जो
एहतियाती उपाउ वठणु घुरिजे, छाकाणि त ॻड़े पवण जो बि इम्कानु आहे। इन करे ॻड़े सबबि सोलर पैनल टुटी पवंदा आहिनि ऐं नुक़सानु थी वेंदो आहे। उन्हनि जो एहतियात करणु घुरिजे ऐं खिवण खां बचण जे लाइ अंदरि रहणु घुरिजे, छाकाणि त खिवण जो जेको ख़तरो आहे उहो ॾखण सिंध जे चंद इलाइक़नि में मौजूदु आहे। ऐं ॾखण सिंध इलाइक़नि में चंद सालनि खां जॾहिं बरसाति थिए थी त खिवण ज़ोरदार थिए थी ऐं उन सबबि कुझु काफ़ी नुक़सान थी चुका आहिनि। इन करे बरसाति शुरू थियण खां अॻु में ॾखण सिंध वासियुनि खे ख़ासि ताक़ीद आहे त उहे पंहिंजे घरनि जे अंदरि रहनि ऐं पंहिंजे माल मता खे पिणु शेल्टर या छपर छांव जे हेठि रखनि त जीअं नुक़सान खां बची सघिजे। वधीक अपडेट जे लाइ असां सां गॾु रहो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह ईंदड़ अपडेट ताईं असां तव्हांखे वधीक डिटेल्स ॾींदासीं। अल्लाह हाफ़िज़।